मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हाणे असां एक्टिंग था कयूं, एक्टिंग। मां तव्हां ऐं तव्हां मां पीउ तव्हां पुटु। बसि डैड, तव्हां ख़ाली मुंहिंजो रोल कजो ऐं मां तव्हांजो रोल कंदुसि। तव्हां बसि चइजो डैड पैसा, डैड पैसा, डैड पैसा, डैड पैसा, डैड पैसा। ॿुधण में अचे पियो, ॿोड़ो कोन आहियां गॾु। छा चइड़े? हाँ यार डैड, डायलॉग छो था चेंज कयो तव्हां? गॾो छो चए? हाँ डैड पैसा, डैड पैसा, डैड पैसा, पैसा 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 छा माण्हू त लटकनि था पिया? पाण कमायो त ख़बर पयव। अरे तुंहिंजो ॾाॾो ॾींहं जी चाराना ख़र्ची ॾींदो हुयो, हुन मां बि 10 की बचाए मां जमा कंदो हुउमि। हुन जमा कयल पूंजी मां ही दुकान, धंधो ऐं बंगलो ठाहियो आहे, ऐं तूं सिर्फ़ु पैसा 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 थो करे। सेठ, लॻे थो हिनखे सभु ॻाल्हियूं सम्झ में अची वई अथव। वाधायूं अथव। नंढे पेड़ खां वठी बाबा खे महिनत कंदे ॾिठो आहे ऐं महिनत कई बि आहे, सम्झी? तॾहिं वञी अॼु हिते पहुता आहियूं ऐं एॾी माल मिल्कियत ठाही आहे। पर हाणे मां सोचींदो आहियां, अहिड़ी माल मिल्कियत कहिड़े कम जी जो मुंहिंजी औलाद ई सुख न वठी सघे। सेठ, वाधायूं वापसि।